अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग में अव्हांखे चऊं था भलीकार ऐं नेठि अॼु इलेक्शन कमीशन जी 5 रुकनी बेंच जंहिंजी क़यादत इलेक्शन कमीशन जो जेको सरबराह आहे सिकंदर सुल्तान राजा उहे करे रहिया हुआ ऐं उन्हनि जे तरफ़ां 19 सेप्टेम्बर ते जेको तोशाखाना केस आहे उन्हनि जो जेको रेफरेंस जो जेको महफ़ूज़ कयल फ़ैसिलो आहे उहो ॿुधायो वियो आहे, जंहिंमें तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे क़ौमी असेंबली जी सीट तां जेको आहे नाअहल करार ॾिनो वियो आहे आर्टिकल 63 तहत। ऐं हिन वक़्तु ई सॼे मुल्क में इहे तज़िया ऐं तबसरा हली रहिया आहिनि त इहा जेका नाअहली आहे उहा केतिरी मुदत जे लाइ हूंदी, छा जेको ही टेन्योर आहे जेको हिकिड़ो साल वञी बचियो आहे असेंबली जो उन जे लाइ आहे, 5 सालनि लाइ आहे या केतिरे अरसे जे लाइ आहे, छाकाणि त हर को पंहिंजी तशरीह उन हवाले सां पाण पियो करे। ऐं कानून वारा जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि आज़म नज़ीर तारड़ उन्हनि तशरीह इहा कई आहे हिन फ़ैसिले जी त इमरान ख़ान खे 5 सालनि लाइ नाअहल करार ॾिनो वियो आहे, जॾहिं त PTI जे तरफ़ां इहा दावा अचे पई त न रुगो मौजूदा जेको टर्म आहे उन जे लाइ उन्हनि खे नाअहल करार ॾिनो वियो आहे। बहरहाल नाअहल हू ज़रूरु थिया आहिनि। तोशाखाना जेको केस हो ऐं ही तोहफ़नि वारो जेको केस हो, असांखे ख़बर आहे जेके वज़ीर आज़म जेके दौरा कंदो आहे ऐं उन दौरान जेके उन्हनि खे तोहफ़ा मिलंदा आहिनि जेके तोशाखाना में जमा थींदा आहिनि ऐं उहे तोहफ़ा जेके आहिनि मुल्क जा सरबराह ख़रीद बि कंदा आहिनि। पर ख़ान साहब ते जेको रेफरेंस आहे ही अव्हांखे हुन जो पस मंज़र ॿुधाईंदा हलूं त नून लीग जा जेके MNA आहिनि बैरिस्टर मोहसिन नवाज़ रांझा उन्हनि ही रेफरेंस जेको आहे क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ ॾांहुं उमाणियो हो, जंहिंमें उन्हनि ॼाणायो हो त तोशाखाना में जेके तोहफ़ा आया इमरान ख़ान जेके आहिनि उहे तोहफ़ा घटि रक़म में ख़रीद कया ऐं उनखां पोइ महांगे अघ ते मार्केट में उहे विकिरो कया ऐं उन दौरान उन्हनि खे जेका आमदनी थी उहा इमरान ख़ान पंहिंजनि असासनि में डिक्लेयर न कई। जेके गोशवारा हर साल ते इलेक्शन कमीशन वटि जमा थींदा आहिनि उन्हनि में जमा न आहिनि कराया, उनजे करे हू बदयानत आहे ऐं खेसि नाअहल करार ॾिनो वञे। ऐं उनखां पोइ ही रेफरेंस जेको आहे इलेक्शन कमीशन न मोकिलियो वियो ऐं नेठि उन्हनि जो अॼु फ़ैसिलो आयो आहे। ऐं PTI जी जेका हिकिड़ी तारीख़ रही आहे जेको फ़ैसिलो उन्हनि जे ख़िलाफ़ु अचे त पोइ हू उन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु शुरू थी वेंदा आहिनि, उन इदारे जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु शुरू वेंदा आहिनि। हस्ब रिवायत उन्हनि उहो ई कयो आहे ऐं अॼु बल्कि गुज़िरियल राति खां वठी राजा उन्हनि जे जेके अॻुवान आहिनि परवेज़ खटक साहब उन्हनि जो जेको बयानु आहे ऑडियो बयानु उहो वायरल थियल आहे, जंहिंमें हू ॿुधाइनि पिया था त जेकॾहिं इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु फ़ैसिलो अचे थो त पोइ रोडनि ते अचिणो आहे, एहतिजाज करिणो आहे। ऐं अॼु सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्तु कया विया हुआ इलेक्शन कमीशन जी ऑफिस जे ॿाहिरियां। PTI जे कारकुननि उते अॻुवाननि उते एहतिजाज बि कयो आहे ऐं उन सां गॾोगॾु अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन फ़ैसिले खे उन्हनि इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करण जो बि ऐलान कयो आहे, जेको उन्हनि जो बुनियादी हक़ आहे हू चैलेंज करे सघंदा। बहरहाल अॼु प्रोग्राम में असीं उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हीउ जेको रेफरेंस दाख़िल थियो ख़ान साहब जे लाइ ऐं अॼु जेको फ़ैसिलो आयो आहे उनजो इमरान ख़ान जी सियासत ते केतिरो असरु पवंदो ऐं हीउ फ़ैसिलो जॾहिं कोर्ट में चैलेंज थींदो त उनजा कहिड़ा नतीजा थी सघनि था, उन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि त ज़रूरु वाज़े थी वई त ख़ान साहब जंहिंजो इहो नारो हो त साफ़ चली शफ़ाफ़ चली तहरीक इंसाफ़ चली ऐं हू आए रोज़ ॾींहं में बल्कि हिकिड़ो न कई भेरा जॾहिं बि उन्हनि खे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो ऐं जेकॾहिं किथे ॻाल्हाइण जो मौक़ो उन्हनि खे न मिलंदो आहे त हू ज़ाहिर आहे सोशल मीडिया जे मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते ख़ासि तौर ते ट्विटर ते अची उन्हनि जे जेके मुख़ालिफ़ आहिनि पॉलिटिकल मुख़ालिफ़ उन्हनि ते वार कंदा आहिनि, उन्हनि खे उहे करप्ट बि करार ॾींदा आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इल्ज़ाम लॻाईंदा आहिनि। ऐं हींअर ताईं जेका सूरत हाल पैदा थी आहे जेके इल्ज़ाम हू ॿियनि ते मढ़ींदा रहिया आहिनि उहे ख़ुदि उन्हनि ते लॻनि पिया ऐं उहे सभु शयूं जेके आहिनि आहिस्ते आहिस्ते साबित बि थियनि थियूं। बहरहाल इन समूरी सूरत हाल जो मुल्क जी सियासत ते केतिरो असरु पवंदो पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इस्लामाबाद वञा सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं कोर्टनि जे हवाले सां ॾिसूं त उनखे ढिघे अरसे खां रिपोर्ट कंदा रहिया आहिनि साईं इब्राहिम कुंभर साहब जेके आहिनि उहे असां सां वीडियो लिंक ते इस्लामाबाद में मौजूदु आहिनि। तमामु घणी महिरबानी इब्राहिम कुंभर साहब ऐं असांखे वक़्तु ॾिनो। इब्राहिम साहब पहिरियां तव्हां खां सम्झणु चाहींदासीं हीउ जेको रेफरेंस हो बैरिस्टर मोहसिन नवाज़ रांझा साहब जेको खणी विया क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ ॾांहुं उन रेफरेंस में हिननि कहिड़ो मौक़िफ़ अख़्तियार कयो, उनखां पोइ ख़ान साहब बि हिकिड़ो जवाबु दाख़िल करायो असां ॾिसंदड़नि खे, उन जवाब जे हवाले सां बि ज़रूरु ॿुधाइजो ऐं पोइ पाण ईंदासीं अॼु जेको हीउ इलेक्शन कमीशन फ़ैसिलो ॿुधायो आहे ख़ान साहब खे नाअहल करे छॾियो आहे उन्हनि। जी थैंक यू नसीर साहब, वॾी महिरबानी। हिन में ॿ मुख़्तलिफ़ जेके से उहो रेफरेंस हिकिड़ो डायरेक्ट इलेक्शन कमीशन वटि आयो ऐं ॿियो रेफरेंस जेको सो स्पीकर जे ज़रिए आयो रेफरेंस। ऐं इन ई केस जी ॿुधणी दौरान जेको PTM जे अॻुवान जे तरफ़ां इलेक्शन कमीशन में रेफरेंस हो उनखे इलेक्शन कमीशन ख़ारिज करे चुकी हुई। जेको स्पीकर राजा परवेज़ अशरफ मोकिलियो इमरान ख़ान साहब जे ख़िलाफ़ उन रेफरेंस ते ॿुधणियूं थियूं हुयूं जेके अरसे ताईं ॿुधणियूं थींदियूं रहियूं। उन में हिकु त उन रेफरेंस में सीधी
मतिलबु को एॾी रॉकेट साइंस या उहा ॻाल्हि हुई कोन। उन रेफरेंस में इहो त इमरान ख़ान जेके 2019 में जेके गोशवारा जमा कराया आहिनि इवन 2021 ताईं, उन्हनि में उहो जेको तोशाखाना वारो जेको माल हो या जेके तोहफ़ा हुआ, उहे तोहफ़ा जेके थियनि उहे ज़ाहिर न आहिनि कया विया। उन जे करे इन जी जेको सो आइन जे आर्टिकल 62(1)(f) तहत नाअहली थी घुरिजे। यानी स्पीकर जेको रेफरेंस मोकिलियो, उन रेफरेंस में उन्हनि स्पीकर जेको सो उन ई में रेफरेंस में हिन जी ताहयात नाअहली घुरी वई हुई, ऐं उहो सिंपल हिकिड़ो केस हो जंहिंमें तोशाखाना जा जेके आया तोहफ़ा आया हुआ तोशाखाने में, उहे इमरान ख़ान साहब पंहिंजे तरीक़े सां इस्तेमालु कया, रखिया पाण वटि, ऐं उहो रखी बि सघजनि था, उहो बि कानून आहे। इलेक्शन कमीशन हर साल जेको सो उहो हर मेंबर जे लाइ इहो नोटिफिकेशन जारी कंदो आहे, या लाज जेके सो हुन जा इलेक्शन कमीशन जा आहिनि एक्ट 2017 तहत, त हर मेंबर खे सालियाना गोशवारा जेके थियनि उहे जमा कराइणा हूंदा आहिनि। इलेक्शन कमीशन उन ई में एतिरी बाइख्तियार आहे जो उहो मुअतल करे छॾींदी आहे मेंबर खे जेसिताईं हू पंहिंजा गोशवारा जमा न कराए। हिकिड़ो पासो इहो। उन खां पोइ जॾहिं इहो रेफरेंस आयो त इन ते इमरान ख़ान साहब जो जेको सो वकील हो अली ज़फ़र, उन पंहिंजो तफ़सीली केस पेश कयो, ऐं जेको बि रेफरेंस हो उन रेफरेंस में तक़रीबन ॻाल्हियूं तस्लीम बि थियल हुयूं, छाकाणि जो हिन रेफरेंस में जो जेको जवाबु दाख़िल करायो इमरान ख़ान, उन में जेके मथायूं ॻाल्हियूं हुयूं, हिकिड़ी शइ क़बूल थियल हुई त वाक़ई इहे तोहफ़ा आया हुआ। ॿी शइ इहा क़बूल थियल हुई त उहे तोहफ़ा विकिरो थिया आहिनि। टी ॻाल्हि इहा क़बूल थियल हुई त जेके साल रहिजी विया आहिनि जिन में गोशवारनि में जमा न आहिनि कया विया, उन्हनि जा वरी रीज़न ॼाणाया विया आहिनि त ही जेको गोशवारा हुआ अञा विकिरे वारे मरहले में हुआ, उन जा पैसा अञा न मिलिया हुआ, उन जे करे कोन थिया। अहिड़ा 3-4 अहिड़ा कमज़ोर पॉइंट्स जेके थियनि उहे खणी आयो। उन ई जी ॿुधणी दौरान इहा ख़बर पई त हिन मामले ते जेके थियनि उहो इमरान ख़ान साहब जा वकील आहिनि, उहो ॾाढो डिफेंसिव पोज़ीशन ते आहिनि, ऐं अलाए केस कहिड़ी नोए ते हुजे। जॾहिं त काबीना डिवीज़न जेको सो आहे जेका हिन तोशाखाननि जी निगरान आहे, उन खां सॼा तफ़सील घुराया विया, उन्हनि जा तफ़सील अची विया। स्टेट बैंक खां तफ़सील घुराया इलेक्शन कमीशन, उन जा तफ़सील अची विया, ऐं इहो सॼो मामिलो हो। यानी रेफरेंस जेको सो ठहियो, उहो रेफरेंस इन बुनियाद ते ठहियो त इमरान ख़ान खे जेके तोशाखाने में इमरान ख़ान जेके तोहफ़ा खया आहिनि, यानी पाकिस्तान जी रियासत खे तोशाखाना में जेके तोहफ़ा मिलिया, इमरान ख़ान साहब उहे खया, उहे विकिरो कया, उन्हनि मां जेके पैसा आया उहे गोशवारनि में जमा न आहिनि कराया। इहा शइ जॾहिं इन जो जवाबु घुरियो वियो इमरान ख़ान साहब खां, त उन में तक़रीबन इहा शइ तस्लीम थियल हुई त तोशाखाने मां उन खया, विकिरो कया, ऐं कुझु रीज़नवाद उन्हनि जा जेके थियनि डिक्लेयर न कया विया। इहो सॼो केस हो। उन ई केस ते सॼी जेका दलीलबाज़ी थी, ऐं इलेक्शन कमीशन फ़ैसिलो महफ़ूज़ कयो, जेको फ़ैसिलो सभिनी जे साम्हूं अची वियो आहे। सही। अच्छा इब्राहिम साहब, हाणे जेका हींअर ताईं जी सूरत हाल आहे, जॾहिं पाण ॻाल्हायूं पिया था त हर कोई ज़ाहिर आहे पंहिंजी तशरीह पियो करे। PTI वारनि जो चवणु आहे त मौजूदा जेको ट्रम आहे, जेको साल वञी बचो आहे, उन ट्रम जे लाइ हिनखे नाअहल करार ॾिनो वियो आहे। आज़म नज़ीर तारड़ साहब जेके कानून वारा वफ़ाक़ी वज़ीर आहिनि, उहे चवंदा आहिनि त 5 सालनि जे लाइ ख़ान साहब नाअहल थी विया आहिनि। सो अव्हां असांखे ॿुधाइजो त ही केतिरी मुदत जे लाइ नाअहल आहिनि, छाकाणि त वाक़ई हुन में ड्यूरेशन या टाइम पीरियड इलेक्शन कमीशन नाहे ॿुधायो। ॾिसो, ही नाअहली वारो मामिलो ख़ुदि जेको सो न कॉन्स्टिट्यूशन में बि थोरो उन जो जवाबु न आहे ॾिनल, पर ही जे शिक ते उहो 62(1)(f) तहत जेका सा नाअहली आहिनि, उन में पोइ सुप्रीम कोर्ट जेको सो नवाज़ शरीफ़ खे कढण जे लाइ, या नवाज़ शरीफ़ खे जॾहिं नाअहल कयो वियो त उन ई नाअहली जे लाइ 62(1)(f) जी तशरीह कई वई साकिब निसार, जस्टिस साकिब निसार, ऐं उन में इहो करार ॾिनो त इहो आर्टिकल ताहयात नाअहली जो आहे। पर ही जेको सो अॼोको फ़ैसिलो आहे, हिन जा 2 जेके आख़िरी ऑपरेटिव पार्ट्स जेके थियनि, पहिरां जेके पेपर आहिनि, उहे असां ताईं पहुता। उन में घणियूं शयूं क्लियर थियणु घुरिजनि, क्लियर थी वञनि थियूं, छाकाणि जो जेको आर्टिकल 63(1)(p) आहे, उन में वाज़े तौर ते लिखियलु आहे त उहो जेको सो शख़्स हूंदो या उहिदेदार हूंदो, उहो मख़सूस मुदत जे लाइ नाअहल थी वेंदो। हाणे इहा डिस्क्वालिफिकेशन में उनमें 63(p) में ॾिनल आहे। हिन फ़ैसिले में 2 शयूं आहिनि। उहे 2 शयूं जेका मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे, उहो उन मुताबिक़ हिन में इलेक्शन कमीशन इहो चयो आहे त इमरान ख़ान साहब हिकिड़ो त जेके आहिनि उन जा
जेके जवाब ॾिनूं हिन तोशाखाने जे मामले में उहे मुबहम हुआ। जेको बयानु कयो अदालत इलेक्शन कमीशन जे आॾो उहो ग़लति बयानु निकिती। जेके हलफ़नामा ॾिना गोशवारनि जे हवाले सां उहे जेल कूड़ा हलफ़नामा हुआ। उन जे करे इमरान ख़ान जी नाअहली उन जे करे इमरान ख़ान नाअहल थी वियो। नाअहल थी वियो माना डिस्क्वालीफाइड, इहो लफ़्ज़ हुन फ़ैसिले में आयल आहे। ऐं उन खां पोइ अॻी पहिरां में इहो आहे त जीअं त डिस्क्वालीफाइड थी चुको आहे, उन जे करे हिनजी जेका आहे सीट जेका आहे उहा सीज़ टू बी एज़ MNA, यानी क़ौमी असेंबली जे मेंबरशिप हुनजी ख़तम थी चुकी आहे। हुनजी जेका सीट आहे उहो वेकेट करार ॾिजे थी। जेकॾहिं इमरान ख़ान खे को डी सीट करणो हुजे हा त उहा जेको सो उहा हिन मुदत लाइ, यानी जंहिं मुदत लाइ या वक़्ती तौरु जेको सो आहे उहा इहा जेका तशरीह कई पई वञे त ईंदड़ असेंबलियुनि ताईं, उहा ईंदड़ असेंबली जो किथे को बि कोन्हे। या नाअहल थींदो आहे 5 सालनि लाइ, जीअं यूसुफ रज़ा गिलानी थियो, या नाअहल थियो आहे नवाज़ शरीफ लाइ। त हाणे ही वज़ीर आज़म आहे, हुन जे करे 5 सालनि लाइ जेकॾहिं तव्हां आया नाअहली कोन्हे, छाकाणि उहा 162 1F तहत थी आहे। ही 63 1P तहत थी आहे। उन जे करे 5 सालनि जे लाइ नाअहली तसवर कई वञे, छाकाणि जेकॾहिं डी सीट थिया आहिनि त पोइ सुभाणे जेको सो उहो फार्म भराए वरी ज़मीनी चूंडुनि में हिसो वठी सघे थो। इमरान ख़ान हिकु दफ़े सां 7 सीटुनि तां नाअहल थियो आहे। ऐं जेका हिन फ़ैसिले खे मतिलबु ॾिसी सघे थो त इन मुताबिक़ जेको सो आहे उहो 5 सालनि जे लाइ थियो आहे। ऐं जेकॾहिं डी सीट थियणो हुजे हा त उन में को डी सीट या वेकेट या जेको इन तक ते ॿीहर पोलिंग जो मतिलबु इन क़िस्म जा फ़ैसिला ईंदा रहिया आहिनि जेके माइनर केसनि में ईंदा आहिनि। हिकिड़ी पिटीशन ते ही जीअं त केस बिल्टअप थियो आहे 36 सुफ़नि ते हिकु बदिल केस आहे, उन में आर्गुमेंट न आहे, सॼो रिकॉर्ड आहे त ही तोशाखाने में एतिरो माल आयो, ही तोशाखाने में एतिरो निकितो, ही एतिरो विकिरो थियो। ऐं हिते जेको सो आहे जेके गोशवारा असांजे रिकॉर्ड ते आहिनि उन्हनि में उन्हनि जो को बि ज़िक्र कोन्हे। हाणे जॾहिं सॼो केस बिल्टअप थिए थो त पोइ उन में या त जेको बि तशरीह लाज़मी आहे उहो हुननि जो राइट आहे। जेके तहरीक इंसाफ़ जा हामी हमदर्द जेके साथी आहिनि उहे बिल्कुलु उहे ईअं ई उहो जेकॾहिं हिन हुननि खे इहा तशरीह न करणु घुरिजे। इहा तशरीह डिघी आहे न, पोइ हाणे 1.25 साल या साल इंतज़ारु केरु करे। हुननि खे इहा तशरीह करणु घुरिजे त इमरान ख़ान को डी सीट थियो आहे ऐं ईंदड़ जेको सो हुन ते ॿीहर इलेक्शन विढ़ी सघे थो, पोइ इहो तस्वर कयो वञे। पर जॾहिं 63 1P तहत अचूं था उन में वाज़े तौर ते लिखियलु आहे उहो शख़्स जेको हो उहो उहिदेदार मख़सूस मुदत जे लाइ डिस्क्वालीफाइड हूंदो। जॾहिं मख़सूस मुदत जे लाइ डिस्क्वालिफिकेशन अचे थी त पोइ फ़ैसिलो जेको सो उहो अच्छा हाणे जेकॾहिं अचूं इब्राहिम साहब, त हाणे इन खां पहिरीं असां ॾिठोसीं यूसुफ रज़ा गिलानी साहब बि कोर्ट जे थ्रू नाअहल थिया हुआ, पोइ नवाज़ शरीफ़ साहब बि थिया, हाणे इलेक्शन कमीशन थ्रू थिया आहिनि। पर जेका PTI जी हिकिड़ी हस्बे रिवायत हिकिड़ी उन्हनि जी रिवायत रही आहे त उहे फ़ैसिले खे मञनि कोन पिया। ऐं जेको राति खां वठी परवेज़ खटक जो हिकिड़ो त बयानु पियो हले मुज़ाहिरा कंदासीं, इहो जेको फ़ैसिलनि खे न मञणु, इदारनि खे प्रेशराइज़ करणु, पोइ उहा अदलिया हुजे, इलेक्शन कमीशन हुजे, एस्टेब्लिशमेंट हुजे, इहा जेका रिवायत विधी आहे PTI, इन सां अवां छा था सम्झो मुल्क जी सियासत ते, असांजे मुआशरे ते कहिड़ा असर था पवनि? त इदारनि खे मान न आहे ॼणो, जेकॾहिं फ़ैसिलो हक़ में अचे त पोइ ज़बरदस्त आहे, न अचे त उहो इदारो हुकूमत जी B टीम आहे। इहो रवैयो जेको आहे मुल्क जे लाइ, मुल्क जी सियासत जे लाइ केतिरो ख़तरनाक आहे? ॾिसो नसीर साहब, इहा आम प्रैक्टिस आहे। इन में सभई धुरियूं जेके थियनि इहो अदालतुनि में ख़ासि तौर ते ईअं ई थींदो आहे, फ़ैसिलो कंहिं बि हिकिड़ी धुर जे हक़ में ईंदो आहे त लाज़मी ॿी धुर हुनखे ग़लति चवंदी आहे। पोइ उहो सिविल नोइज़ जो हुजे, फ़ौजदारी नोइज़ जो हुजे, कॉन्स्टिट्यूशन या कानून जो हुजे, त इहा जेकॾहिं कंहिं हद ताईं हू फ़ैसिले खे नथा तस्लीम कनि त उहा ॿी ॻाल्हि आहे। पर हीउ जेको हिन अंदाज़ सां माना जेको इदारो फ़ैसिलो ॾिए उन जे ॿाहिरां फायरिंग कजे, उन जे ॿाहिरां जेको भंजा कजे, या उन जे ॿाहिरां बि उन इदारे जे सरबराह या उन जे मेंबरनि खे संगीन नोयत जूं धमकियूं ॾियनि, इहा रविश जेका आहे इहा PTI विधी आहे। इहा सियासी रविश न आहे, इहा जथनि जी, माफ़ियाज़ जी इहा जेका रविश असुल में रविश आहे जेका जंहिं मां ही जेको सो असुल में हाणे बुनियादी नुक़्तो इहो आहे जो हिननि खे उहो हिकिड़ो बीइंग ए पॉलिटिकल पार्टी या टिकट सर्वाइवल जे लाइ इन्हनि रविश या रवैयनि खां तौबा करणी पवंदी या पासो करणो पवंदो। हिकिड़े मुदब्बिर या जेको सो फ़हम रखंदड़, अकुल इदराक रखंदड़ सियासतदान या सियासी कारकुन तौरु हिननि खे करणु घुरिजे। असुल में इहे सभु शयूं हिननि खे नुक़सान ॾियनि थियूं, पर जीअं त बयानियूं उन जे बुनियाद ते ठहियल आहे, उहा हिननि जी सियासी मजबूरी आहे त अहिड़ो ॾिजे, अहिड़ो कजे। हाणे
हिकिड़ी ॾिसो न हींअर एहतजाज थिए पियो ऐं एहतजाज जो ज़ोर जेको सो आहे उहो उते ई आहे जिते हिननि जूं गवर्नमेंट्स आहिनि। माना पंजाब में गवर्नमेंट आहे, पंजाब में जेको केपी फैज़ाबाद वारी हद आहे उते शदीद क़िस्म जी इहा गोलाबारी जेका उहा थिए पई, रोके छॾी अथनि, डिस्टर्ब आहे, वॾा ख़तरनाक क़िस्म जा प्रोग्राम आहिनि, या केपीके में एहतजाज थिए पियो। पर हीउ जेको हिकिड़ो ठाहियो वियो अलाए छा थी वेंदो, हीअं थी वेंदो, कुझु बि कोन थियो आहे। सही नॉर्मल लाइफ पहले इस्लामाबाद में, मुंहिंजे ख़्याल में हैदराबाद, कराची, सिंध सॼी जेका सही सा उहा बिल्कुलु नॉर्मल पहले। ऐं केपीके जा कुझु शहर आहिनि हुते एहतजाज आहे, बाक़ी जिते जिते मुख़ालिफ़ पार्टियूं आहिनि पीटीआई जूं उते नॉर्मल लाइफ हले पई। इन में को मतिलबु जेकॾहिं एहतजाज कनि था उहो हुननि जो राइट आहे, राइट आहे पर असुल में जेका ख़राबी उहा ख़राबी आहे त बसि आऊं छॾींदुसि कोन, हिनखे ईअं कंदुसि, हुनखे धमकी ॾींदुसि, इहा नुक़सान में थी वञे। ऐं पीटीआई खे इहा सम्झणु घुरिजे। पर बदकिस्मती आहे जो इहो मथां खां वठी यानी लीडरशिप खां वठी वर्कर ताईं इहो हिकिड़ी हुननि जो रवैयो या आम रविश ठही वई आहे जेका हुननि खे अल्टीमेटली नुक़सान ॾींदी, अॻिते नुक़सान ॾींदी। हीउ त अञा हिकिड़ो फ़ैसिलो आयो आहे पोइ अॼु ही ऐं हिकिड़ो इहो ई जी फ़ैसिलो आयो। इन खां पहिरीं जेके ॾिसूं शेख रशीद या ॿियनि जेको ॿ टे ॾींहं पहिरियां माहौल ठाहिण जी कोशिशि पे कई, बाबा का डील थी वई आहे एस्टेब्लिशमेंट सां, को वॾो पीटीआई खे रिलीफ मिलणु पियो वञे। अॼु जो फ़ैसिलो त वरी कुझु ॿियो थो ॿुधाए। इन ते जेकॾहिं अव्हां कुझु तज़ियो करणु चाहियो, ऐं गॾोगॾु पाण इन ते बि ईंदासीं त हाई कोर्ट में भी ही वञनि था, ऐलान करे चुका आहिनि, चैलेंज कंदा आहिनि फ़ैसिले खे, त उहो त वरी ज़ाहिर आहे कोर्टूं ॾिसूं छा थो फ़ैसिलो ॿुधाइनि। पर जेकॾहिं ख़ान साहब वाक़ई 5 साल नाइल थी थो वञे, उहो चवंदा न ट्रेन इन्हनि खां निकिरी वई, इलेक्शन में हिसो न वठी सघंदा आम चूंडुनि में, पोइ पीटीआई जो फ्यूचर छा था ॾिसो ख़ान साहब खां सवाइ वारी जेका पीटीआई हूंदी? ॾिसो पाण अॻु में तक़रीबन हिन सां लाॻापियल हिकिड़ो सुवाल हो पुराणे हिन खां अॻु वारे प्रोग्राम में, सही त बुनियादी तौर ते जेको कुझु थिए पियो या जेको कुझु उहो ठीकु ई थिए पियो, माना शयूं साइज़ में अचनि पियूं, त पीटीआई जो सियासत करणु हक़ु आहे, इमरान ख़ान जो पाण खे लीडर चवणु हक़ु आहे, ऐं इलेक्शन में हिसो वठण बि हक़ु आहे, एहतजाज करण बि हक़ु आहे। पर उन सां गॾु इहा शइ बि उन्हनि खे तस्लीम करणी पवंदी त जेके शयूं जेके आहिनि उहे नॉर्मल कजनि, ऐं जेका सियासत थींदी आहे आम माण्हू जी सियासत थींदी आहे, आम माण्हू जे लाइ थींदी आहे, यानी अवामी जेका जंहिं सियासत में उहो हुजणु घुरिजे रंग उहो हुजे। बाक़ी हाणे शेख रशीद जे फवाद चौधरी ऐं इन्हनि जे चवण ते, इन्हनि जी फूकुनि ते जेकॾहिं ख़ान साहब ईअं लॻो त पोइ अञा ॿिया फ़ैसिला आयल आहिनि। जेकॾहिं ॾिसो को ईअं सफ़ा मतिलबु हिकिड़ी स्टेट आहे, उन जो को मैकेनिज़म आहे, उन में जेके इदारा आहिनि, मुख़्तलिफ़ इदारा आहिनि, उहे पंहिंजो पंहिंजो उन्हनि खे कमु करिणो आहे। को मतिलबु हाणे उहा त मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब न मांग भाई सूरताल आहे, त हाणे उहे सभु जेके आहिनि उन्हनि बि पंहिंजूं पंहिंजूं पोज़ीशनूं ऐं ड्यूटियूं संभाले वरितियूं आहिनि। उनजे करे मुंहिंजे ख़्याल में त जेको इमरान ख़ान जी हेसिताईं जेका सियासत रही आहे त माना गोड़ करे पोइ कंहिंखे या ब्लैकमेल कजे या कंहिंखे बार्गेनिंग पोज़ीशन ते आणिजे, उन में बि न आहे। ऐं बाक़ी लॉन्ग मार्च जो ऐलान करिणो आहे त मुंहिंजे ख़्याल में हिन खां पोइ लॉन्ग मार्च में ख़ुदि जेको सो डेंट पइजी इहो सम्झ में अची वेंदो त हिकिड़ी फ़ैसिले ते जेके उहे केतिरा माण्हू निकिता आहिनि, हाणे लॉन्ग मार्च ते छा निकिरंदा। फ्यूचर जी जेसिताईं ॻाल्हि आहे उहो फ्यूचर सेट थींदो 2023 जी चूंडुनि में, ऐं उन में सभिनी खे ख़बर पइजी वेंदी, छाकाणि जो हाणे सूरत हाल 2018 वारी चूंडुनि जी न आहे, ऐं शयूं जेके आहिनि उहे सभु ठीकु पियूं थियनि। यानी जेका पीटीआई जहिड़ा हेॾी वॾी महिनत कई हुई, आख़िर में जेको सो उन नतीजो कोन ॾिनो, पोइ ही नतीजा अचणु शुरू थिया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में त 2023 वारी इलेक्शन में इमरान ख़ान जेको थी ठाहे वेठो, या त उनखे जेके 330 जनरल जूं सीटूं आहिनि क़ौमी असेंबली जूं, उन्हनि तां पाण खे बीहारणो, 270 खां वधीक जेके सीटूं आहिनि उन्हनि तां पाण खे बीहारणो पवंदो, पाण ई कैंडिडेट हुजे त ॿी सूरत आहे। मतिलबु उन में कुझु पोज़ीशन थिए त थिए, बाक़ी मुंहिंजे ख़्याल में त इलेक्शन जेका था हूंदी उहो टफ टाइम ज़रूरु हूंदो तरीक़े हिसाब लाइ, ऐं उहो उन जे लाइ हूंदो जो अॻु में जंहिं अंदाज़ सां इलेक्शन में हिसो वरितो, हाणे उहे अंदाज़ जेके आहिनि उहे बदिलजी बि चुका आहिनि, ऐं उहा ख़ान साहब जो मतिलबु आहे सहूलियत जेका सा उहा बि न आहे। ऐं फ्यूचर हूंदो, सियासी पार्टी हूंदी जॾहिं हिकिड़ी हुनखे सियासी तौर ते हिकिड़ो वॾो सियासतदान करे पेश कयो वियो आहे, त उनजो कुझु न कुझु किरदारु त रहणो आहे। इहो असां बि उनखे एतिरो त मञणु घुरिजे त हू उन ई दौरान जेको कुझु न कुझु जेका बि महिनत कई आहे उन में
कुझु पार्टी पंहिंजी इस्टेब्लिश करे वियो आहे, KPK में हुनजी वटि गवर्नमेंट आहे, पंजाब में हुन वटि अधु गवर्नमेंट आहे, त हुनजो थोरो घणो सियासी किरदारु हूंदो, पर ईअं सफ़ा अंधु कोन्हे त ॿ भाङे टे अक्सरे त चए उहा तंज़ीम साज़ी सां थींदी आहे, सियासी सोच ऐं दानिश सां थींदी आहे, उलटबाज़ी ऐं जलसनि ते बिल्कुलु ईअं नथो थी सघे। सही, ठीकु आहे इब्राहिम साहब, वॾी महिरबानी ऐं असांखे वक़्तु ॾिनो। सीनियर सहाफ़ी ऐं तर्जनिगार इब्राहिम कुंबर साहब जी राय अव्हांजे साम्हूं आहे। बिल्कुलु सियासत करणु सभिनी जो हक़ु आहे ऐं जेकॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ु को फ़ैसिलो अचे थो त उनखे चैलेंज करण बि उन्हनि जो हक़ु आहे, पर ईअं न थियणु खपे जेको PTI वारा कनि पिया था त उन्हनि इदारनि ते चढ़ाई कजे, उन इदारे जे सरबराह जे हवाले सां उनखे घटि वधि ॻाल्हाइजे, जीअं इलेक्शन कमीशन सरबराह जे हवाले सां जेका ॿोली ख़ान साहब इस्तेमालु कंदा रहिया आहिनि, जेका असीं बार बार चवंदो त असीं हिते रिपीट बि नथा करे सघूं। ऐं इब्राहिम साहब सही चयो त मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब न मांग, पर हू मोहब्बत में ई पलिया, मोहब्बत में ई वॾा थिया ऐं सभु कुझु जीअं उन्हनि खे मिलियो। त फस्ट टाइम ईअं ई थियो आहे जो उन्हनि खां जॾहिं इक़्तिदार वियो आहे ऐं उनखां पोइ उन्हनि जो जेको रवैयो आहे, पर जेकॾहिं ॿियूं जेके पॉलिटिकल पार्टियूं जेकॾहिं असीं उन्हनि जो ॾिसूं था पिया माज़ी, त उन्हनि जेल बि भोॻिया ऐं उन्हनि फाहियूं, फटका, मार्शल लॉ खे मुंहुं ॾिनो ऐं घणो कुझु जेल जलावतनियूं घणो कुझु उन्हनि ॾिठो आहे। पर तंहिंजे बावजूदि जेकॾहिं उन्हनि पार्टियुनि जी क़यादत जी असीं ॿोली ॾिसूं था, कारकुननि जी ॿोली ॾिसूं था, उन्हनि जो बिहेवियर ॾिसूं था, ॿिन्ही ई चेंज आहे। पर ॿिए पासे वरी PTI उनजी क़यादत तोड़े कारकुननि जो रवैयो अव्हां सभिनी जे साम्हूं आहे त जेकॾहिं को फ़ैसिलो उन्हनि जे हक़ में अची वञे त पोइ ज़बरदस्तु आहे, पर जेकॾहिं उहो फ़ैसिलो उन्हनि जे ख़िलाफ़ु थो अची वञे त पोइ उन इदारे ते जीअं हू चढ़ाई कनि था, उहा समूरी सूरत हाल अव्हांजे साम्हूं आहे। इहा सूरत हाल कंहिं बि रीति मुल्क जी सियासत जे लाइ ऐं मुल्क जे मुस्तक़बिल जे लाइ कंहिं बि रीति जेका आहे उहा साज़गार न आहे। ऐं अहिड़े माहौल खां सभिनी पॉलिटिकल पार्टियुनि खे ज़रूरु परहेज़ करणु खपे। अंदाज़े हिते वक़्तु थियो पियो मुख़्तसर ब्रेक जो, ऐं जॾहिं असीं ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त सिंध जे यगाने किरदारु मामे जुमन दरबदर जो जेको विछोड़ो आहे पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं मुख़्तसर ब्रेक खां पोइ।